चेलार में अवामी आवाज़ पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी आजिया लाइ चेलार जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां रैलियूं कढियूं आहिनि। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रासाणी कॉलोनी, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोती कॉलोनी ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पुन्हू जी वांड मां निकितल रैली शहर जे चौक ते पहुती, जिते सभिनी स्कूलनि जे ॿारनि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। उन मौके ते उस्तादनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी आवाज़ मीडिया ग्रुप अचो सिंध जी सकाफ़त ऐं तारीख़ी माग बचायूं जे उनवान ते जसल आहे। सिंधी माण्हू जिते बि हुजे दुनिया जे कंहिं बि कुंड कुट में हुजे, उहो पंहिंजी तहज़ीब, उहो पंहिंजी सकाफ़त विसारे नथो सघे। असांखे फ़ख़्रु आहे सिंधी हुअण ते, ऐं असां इहो प्रोग्राम जेको अवामी आवाज़ सां गॾु इहो 1 डिसंबर ते असां गॾिजी भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। 5000 साल असां तहज़ीब रखंदड़ सिंधी क़ौम अॼु असां पंहिंजो जेको ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। जीअं एकता जो ॾियारो वेझो अचे पियो, हिकु सिंध हिकु सकाफ़त, इन हिसाब सां अॼु असांजे मुख़्तलिफ़ स्कूलनि चेलार शहर जे ॿारनि जे जेको रैली कढी आहे, गीत क़ौमी गीतनि ते रक़्स कयो आहे। जॾहिं त उन मौके ते हरेश माहेश्वरी, पवन प्रकाश ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk